बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अऊज़ु बिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अला सय्यदिना व मौलाना अबिल क़ासिम मुहम्मद व आलिहि तय्यबीनल ताहिरीनल मासूमीनल मज़लूमीन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल तबारक व तआला फ़ी मुहकम किताबिहिल मजीद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वमा आतीतुम मिनर रिबा लियरबु फ़ी अमवालिन्नासि फ़ला यरबु इंदल्लाहि वमा आतीतुम मिन ज़कातिन तुरीदून वजहल्लाहि फ़उलाइका हुमुल मुज़इफ़ून। अज़ान मोहतरम नाज़रीन गिरामी अस्सलामु अलैकुम या अली मदद। जीअं त असांजे मौज़ू बहस ऐं गुफ़्तगू हली रही हुई व्याज जा कहिड़ा नुक़सानात आहिनि हदीस ऐं रवायात जी रोशनी में, त हींअर मूं तव्हांजे साम्हूं ख़ुदावंद आलम जे लाराइब किताब क़ुरान मजीद मां सूरह रूम आयत नंबर 39 पढ़ण जो शरफ़ हासिल कयो, जंहिंमें ख़ुदावंद आलम इरशाद फ़रमाए रहियो आहे उहे माण्हू जेको पंहिंजो माल व्याज ते ॾियनि था ताकी ॿियनि माण्हू जे माल सां मिली करे असांजो माल वधे। दरहालाके उहो माल उन जे साम्हूं त वधंदो आहे उन जे ज़ाहिरन, लेकिन उहो माल ख़ुदावंद आलम जे नज़दीक न वधंदो आहे। ऐं जेको माण्हू माल ज़कात ऐं ख़ैरात में ॾियनि था ख़ुदावंद आलम जी रज़ा खे हासिल करण जे लाइ, ख़ुदावंद आलम उन जे रिज़्क़ में वसी बरकत अता फ़रमाईंदो आहे। हिन आयत में ख़ुदावंद आलम व्याज खाइण वारनि खे, जेके माण्हू व्याज खाईंदा उन्हनि खे हिकु ख़ुशफ़हमी ख़तमु कई आहे त उहो ख़ालिक जेको असां सभिनी जो ख़ालिक आहे ऐं असां खां वधीक ॼाणण वारो आहे ऐं असांजे हर उन राज़ खे ॼाणण वारो आहे जेको असांजे सीने में आहे। ख़ुदावंद आलम इरशाद फ़रमाए रहियो आहे त जेको शख़्स ख़ुदा ऐं उन जे रसूल जी नाफ़रमानी करे व्याज खाए थो ऐं इहो सम्झे थो त मुंहिंजो माल वधे थो, दरहालाके उहो उन जो माल न वधंदो आहे। अगरि उहो चाहे थो त उन जो माल वधे त उहो ज़कात ॾिए ऐं उन ज़कात जे ज़रिए सां ख़ुदावंद आलम उन जे रिज़्क़ में बरकत अता फ़रमाईंदो। नाज़रीन मोहतरम, त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम जे दौर में को शख़्स व्याज वठंदो हुयो सरेआम, ऐं मौला जिन खे ख़बर पई त हिकु माण्हू सरेआम व्याज वठे थो त मौला जिन फ़रमाइनि था अगरि बेज़ाहिरन हुकूमत मूं इमाम जाफ़र सादिक़ जी हुजे हा त मां मौला इमाम जाफ़र सादिक़ हिन जे क़त्ल जो हुकुम ॾेई छॾियां हा। त इमाम मोहम्मद बाक़िर अलैहिस्सलाम खां हिकु ॿी रवायत में मिले थो, मौला इमाम बाक़िर अलैहिस्सलातु वस्सलाम जिन फ़रमाइनि था त अगरि तव्हां चाहियो था त तव्हांजे माल में रिज़्क़ में बरकत थिए, तव्हांजो माल ऐं रिज़्क़ वधे, तव्हां सदको ॾियो। ऐं उन सदके खां बहितरीनु उहो सदको आहे जेको इंसानु ग़ुरबत जे आलम में ॾिए थो त ख़ुदावंद आलम उन सदके जी वजह सां हिन जे रिज़्क़ में वसी बरकत अता कंदो। ऐं हिकु ॿी रवायत में उसूल काफ़ी में मिले थो त इमाम जाफ़र सादिक़ अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फ़रमाइनि था त जेके माण्हू व्याज खाइनि था ऐं सम्झनि था त असांजो माल वधे थो, दरहालाके माल नथो वधे ऐं उन जूं मुश्किलातूं ऐं मुसीबतूं वधनि थियूं। तव्हां पाण नाज़रीन मोहतरम मुआशिरे में ॾिठो हूंदो त काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा जेके व्याज खाईंदा हूंदा ऐं ज़ाहिरन तव्हां उन्हनि खे ख़ुशि ॾिसंदा हूंदो, लेकिन बेतौर ज़ाहिरन उन जूं मुश्किलातूं मुसीबतूं ऐं बीमारियुनि में मुब्तला थींदा वेंदा। मौला जिन फ़रमाइनि था त व्याज को रोज़गार न आहे। अगरि तव्हां चाहियो था तव्हांजो रोज़गार ऐं रिज़्क़ वधे, तव्हां ज़कात ॾियो, तव्हां ख़ैरात ॾियो ऐं तव्हां सदको ॾियो, जंहिंजी वजह सां ख़ुदावंद मुतआल तव्हांजे माल रिज़्क़ में बरकत अदा कंदो। नाज़रीन मोहतरम, अॼु असांजी 5 किश्त हिते पुती, वधीक इंशाअल्लाह तव्हांखे ॿिनि किश्तनि में